सकरन भरिसां सिंध दरिया जे कप ते ॻोठ जे अंदरि चांडियो जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मुड में सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तक़रीब मुनक़द कई हुई, जंहिंमें उस्ताद अली ख़ान खोसो आयल महिमाननि खे भलीकार कयो। प्रोग्राम में आयल महिमाननि में बख्शियल अली चांडियो, ज़ुल्फ़िकार चांडियो, रियाज़ चांडियो चयो त 5000 सालनि खां बि सिंध जी सकाफ़त पुराणी आहे। सिंध सकाफ़ती ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। हुन वधीक चयो त सिंधूअ ते को बि डेम या केनाल असांखे क़बूल न आहे। पाणी असांजो जियापो आहे, उन खां सवाइ सिंध जो पाणी समुंड में न वेंदो त समुंड सिंध जी आबादी वारी ज़मीन गिरकाए वेंदो ऐं जर जो पाणी खारो थी वेंदो। इहो खारो पाणी बीमारियूं पैदा कंदो। इन करे अहिड़ी केनाल वारी हरकत असां कॾहिं बि क़बूल न कंदासूं। शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया विया। प्रोग्राम जा इंतज़ाम उस्ताद सैयद ज़फ़र अली शाह शिराज़ी, उस्ताद अली ख़ान खोसो, राहिब ख़ान चांडियो जिन कया। इन मौक़े ते राहिब ख़ान चांडियो आयल महिमाननि ऐं उस्तादनि खे अजरकूं पारायूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।